दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। भगवान चवंता पर हे अर्जुन निष्काम कर्म योग खां बिना संन्यास प्राप्त थियण ॾुखियो आहे। यानी जेसि ताईं माण्हुनि जा कर्म शुद्ध न हूंदा, पवित्र न हूंदा, तेसि ताईं उहो सन्यासी न बणी सघंदो। केवल घर छॾण सां, गेरुआ कपिड़ा पाइण सां कोई सन्यासी न बणंदो जेसि ताईं मन जी इच्छाऊं न निकिरनि। सम्झो था न मुरली मनोहर? नारायण हे हरे, हे हरि। मन जी इच्छाऊं निकिरण खां पोइ ई माण्हू सन्यासी बणी सघंदो। भगवत स्वरूप जो सुमरन करण वारा निष्काम कर्म योगी खे परब्रह्म परमात्मा जी प्राप्ति जल्द थींदी आहे। पंहिंजे शरीर खे जंहिं वस में करे रखियो आहे, यानी शरीर खे जीअं चाहे उथारे निंड मां सुबुह जो, जीअं चाहे सुम्हारे, जीअं जेको जेतिरो खाए। असां वांगुरु न भाई स्वादु वधीक आयो त डबल खाई आयासीं, हा निंड आई त किरी पियासीं, उथियासीं कोन। निंड बढ़िया थी अचे त पोइ छॾेसि, हाणे केरु वरी सुबुह जो सत्संग कीर्तन करे, स्वाहा करेसि। त जंहिं पंहिंजे शरीर ते जीत कई आहे उनखे चइबो आहे जित काया। जंहिं इंद्रियनि ते जीत करे वरिती त जितेंद्रिय। चओ हरे राम। जितेंद्रिय जित काया, शरीर खे जीत कई जित काया, इंद्रियनि ते जीत कई जितेंद्रिय। त जंहिं पंहिंजे शरीर खे पंहिंजे वश में रखियो आहे, जंहिंजो हृदय मन बुद्धि चित अहंकार निर्मल आहे, जेको सभिनी प्राणियुनि खे हिकु नज़र सां ॾिसंदो आहे, भेदभाव न कंदो आहे ऐं कॾहिं बि मोहित कोन थींदो आहे। सम्झो था? मोह में न फासंदो आहे। असां कंहिं में मोह में फासंदा आहियूं? परिवार जे मोह में फासंदा आहियूं, हा न? हरे राम हे हरे। भाई परिवार जे प्रेम में गलति न आहे, प्रेम अलॻि शइ आहे। प्रेम त ॿाहिरि कढंदो आहे, प्रेम त असांखे न्यारो कंदो आहे, प्रेम त परमात्मा जो रूप आहे, प्रेम ही प्रभु आहे। चओ हरे राम। मोह अलॻि अथव, प्रेम अलॻि अथव। प्रेम यानी सभु प्रभुअ जो आहे ऐं मोह यानी मुंहिंजो आहे। मोह यानी पुटु मुंहिंजो, धीउ मुंहिंजी, भाउ मुंहिंजो, भेण मुंहिंजी, परिवार मुंहिंजो, सभु कुझु मुंहिंजो, छा लॻे तुंहिंजो। इहो प्रेम न आहे, मोह आहे। ऐं प्रेम छा आहे? मां बि प्रभुअ जो, मुंहिंजो परिवार बि प्रभुअ जो, मुंहिंजो सभु कुझु प्रभुअ जो, केवल प्रभु मुंहिंजो, प्रभु ई मुंहिंजो, केवल प्रभु मुंहिंजो। इहो प्रेम आहे। प्रेम करण लाइ मना न कए अथऊं। कबीर साहब जो कल्ह भॼन ॿुधो तव्हां? संतति संपत्ति सुख के कारण, 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 जासो भूल परी भजो रे भैया राम गोविंद हरि। भजो रे भैया राम गोविंद हरि। ओ भजो रे भैया राम गोविंद हरि। भजो रे भैया राम। ढोलक की आवाज कम कीजिए। हरि। जप तप साधन नहीं कछु लागत, जप तप साधन नहीं कछु लागत, जप तप साधन नहीं कछु लागत, जप तप साधन नहीं कछु लागत। ओम ओम। इन जी आवाज छो घटि करे छॾियो मुंहिंजे माइक जी? केरु अची विया आहिनि सेटिंग में, नवां माण्हू है। हरे राम हरे राम। हो जप तप साधन नहीं कछु लागत, जप तप साधन नहीं कछु लागत, और खर्चत नहीं गठरी,
भजो रे मैया कंचन नहीं गठरी। ओ भजो रे भैया खर्चत नहीं गठरी। रे भैया खर्चत नहीं गठरी। ओ भजो रे भैया राम गोविंद हरि। भजो रे भैया राम गोविंद हरि। ओ भजो रे भैया राम गोविंद हरि। भजो रे भैया राम गोविंद हरि। कहत कबीरा राम न जा मुख। कहत कबीरा राम न जापत। कहत कबीरा राम न जा मुख। कहत कबीरा राम न जा मुख। तामुख धूल भरी। भजो रे भैया जंहिंजे मुख में राम नाम ना है उनजे मुंह में मिट्टी भरियल है। कबीर साहब चवनि था धूल भरियल है, मिट्टी भी न धूल। चौ हरे राम। हरे राम। तामुख धूल भरी भजो रे भैया। मुख धूल भरी। ओ भजो रे भैया राम गोविंद हरि। 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 ओ भजो रे भैया राम गोविंद हरि। भजो रे भैया राम गोविंद हरि। हे हरि 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 हरि हे हरि हरि हे हरि हे हरि हे हरि हे हरि। चो हे हरि 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 हरि हे हरि हरि हे हरि हे हरि हे हरि हरि हे हरि हरि हे हरि हे हरि। तू ही आदि अनादि अनामय। तू ही आदि अनादि अनामय। तू ही घट घट रवि। तू ही घट घट रवि। हे हरि 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 हे हरि। बस भाई यो नाम त कम ईंदो, यो गीता जो ज्ञान ही त कम ईंदो। जड़ी वेंदासीं ओडी महिल असां भजन कयूं, इहा असली ॻाल्हि आहे कि जेॾी महिल प्राण निकिरनि ओॾी महिल हरि यादि अचे। इन करे जीवन भर भजन कयूं। मथे छा हलंदा आहिनि? कर्म हलंदा आहिनि। मथे छा हलंदो? सत्संग हलंदो।
ये न सोचो कि सुठा कर्म हलंदा तो खराब कर्म भी तो हलंदा, पुण्य हलंदा पाप भी तो हलंदा। और जेको पुण्य पाप बई न चाहे वो भक्ति करे, निष्काम कर्म करे, जी गीता बुधाए रही है। जीवन भर भगवान सां प्रेम कयूं तरी अंत समय याद इंदा, पर संत त चवन था असां त मुक्ति जे लाइ भी भजन न कंदा आहियूं। असां त इन करे भगवान जो नाम याद कंदा आहियूं कि उन सां प्रेम आ, प्रेम थे, न थियो आ त थे, आहे त इन करे उनखे याद कंदा आहियूं। यानी मुक्ति भी उन जे लाइ स्वार्थ आ। इहा त ॾाढी वॾी भक्ति थी वई, ऊंचे दर्जे जी भक्ति। असांखे त बुखार भी अचे त पोइ बुखार जे करे भगवान यादि ईंदो आहे। बुखार जे करे भगवान यादि ईंदो आहे कि भगवान बुखार दूर करे। कॾहिं भगवान जे लाइ बुखार आयो आहे? आयो आहे गुड्डू? कॾहिं भगवान जे लाइ बीमार पइजी वञो। मीराबाई कॾहिं बीमार पइजी वई, वैद्य आया, उन ज़माने जा वॾा वॾा डॉक्टर हकीम आया, नब्ज ॾिसनि था, चवनि था हिनखे बीमारी त काई नज़र नथी अचे, पर हालात त ईअं थिया आहिनि, वॾी कोई भयंकर जीअं बीमारी हूंदी आहे। हिन जो सभु कुझु ठीकु आहे, ब्लड प्रेशर भी ठीकु आहे, शुगर भी कोन्हे, स्वास्थ्य भी ठीकु आहे, कोई कमी नथी नज़र अचे, तॾहिं त शाजी चेकिंग कुझु न, नब्ज ॾिसी सम्झी वेंदा। नब्ज ॾिसण सां सभु सोनोग्राफी एक्सरे सभु थी वेंदा। अहिड़ा अहिड़ा विद्वान हूंदा, ये नब्ज ॾिसी ॿुधाए छॾींदा। 7 ॾींहं पहिरियों खटाई खाधी है, फल जे मथां खटाई खाधी है, खाधी है न? अरे तोखे थोड़ी तो चवां, तूं छो तो घबराए पियो? ईअं ॿुधाए छॾींदा हा उहे। चओ हरे राम। एॾा गुणी हूंदा। चवनि था मीरा खे कुझु बि कोन्हे, त मीराबाई खिलनि थियूं पई, चवनि था मुंहिंजी बीमारी तव्हां न सम्झी सघंदो। अरे त ॿियो कहिड़ो डॉक्टर आहे जेको सम्झी सघे? अहिड़ो कहिड़ो वैद्य आहे? मीराबाई चए थी उहो सांवरो सलोनो मुंहिंजो गिरधर गोपाल महावैद्य आहे। मां बीमार उन जे करे पई आहियां। हे बुखार मूंखे शरीर जे अस्वास्थ्य जे करे कोन्हे, हे उन जे यादि जे करे आहे कि उहो प्रीतम छो न मिलियो आहे। चओ हरे राम। अरे मैं तो प्रेम दीवानी, मेरा दर्द न जाने कोई, घायल की गति घायल जाने, जे कोई घायल होए उही समझी सघंदो जंहिंखे इहा बीमारी पई हुजे। हे वैद्य राज, हे हकीम साहब, तव्हां कॾहिं बीमार पिया आहियो श्री कृष्ण लाइ? चयो न, असां त न पिया आहियूं। चई पोइ तव्हां नब्ज न पकड़े सघंदा। हे नब्ज उही पकड़े सघंदा जेके उन सांवरे जे लाइ बीमार पिया हुजनि। असांखे जुकाम भी थे, खांसी भी थे, त भगवान यादि ईंदो, पर भगवान जे लाइ कॾहिं बुखार न थींदो असांखे। इहा ई दुख जी ॻाल्हि आहे। अरे मुक्ति जे लाइ भजन कयूं, वॾी ॻाल्हि आहे। 84 लख जूणियूं ॾिसो था केॾो दुखी। राति जो असां सुम्हंदा आहियूं त बगल में आवाज़ ईंदी आहे कुता जा, जेके नंढा नंढा पिला हूंदा आहिनि कुतनि जा, थधि में वीचारा कांपींदा आहिनि, थधि उन्हनि खे लॻंदी आहे, थधि में रोअंदा आहिनि। कंहिंजे आसपास घर में आवाज़ ईंदी आहे, हालांकि उन्हनि व्यवस्था कई हूंदी, पर पोइ बि वीचारनि जो जीवन ईअं आहे। बोरो रखियऊं, बोरो हेॾे होॾे थी वियो, पाईंदो केरु उन्हनि खे? पाए बि न सघंदा। कहिड़ो दुखदाई जीवन आहे। इहे सभु इंसान ई त घुमंदा आहिनि होॾे, ॿियो केरु घुमंदो आहे? जीव जंतु पशु पक्षी जेके आहिनि इहे बि पहिरियों माण्हू हूंदा। भजन न कयूं, भगवान खे यादि न कयूं, मस्तीअ में लॻी आहे, खेॾण खाइण में, प्रभु भुलिजी वियो। चवनि था लख ख़ुशियूं मनायो, लख ख़ुशियां पातशाइयां, लेकिन भगवान खे विसरी न वञो। हर ख़ुशीअ में उहो यादि हुजे। चओ हरे राम। शादी थी असांजी कृष्णदास जी मतिलबु थी रही आहे, त पहिरियों इन्विटेशन भगवान खे वियो आहे। इंसान खां पहिरियों कार्ड अंदरि पियो हूंदो शायदि भगवान वटि। पहिरियों कार्ड असां
प्रभुअ खे, श्री राधा कृष्ण खे, गजानंद भगवान खे। चओ हरे राम। टिनी लोकनि जा त उही मालिक आहिनि न, असांजा त आहिनि ई सभिनि जा। त भजन कयूं ताकि अंत समय भगवान यादि अचनि। हिकिड़े संत तोतो पालियो, वो तोतो राम राम जपींदो हो, गीता जा श्लोक पढ़ंदो हो। अचानक हिकिड़ी ॿिली आई और तोते खे खणी हली वई। पिंजरो खोलियल हुयो। संत रोए पियो वीचारो। संगत चयो त बाबा रो छो था? इहा होनी हुई। तव्हां त चवंदा आहियो कि भगवान हानि लाभ जीवन मरण सभु लिखी रखियो आहे। चवनि था हा इहा त होनी हुई, लेकिन मूंखे दुख हिकिड़ो ॿियो थी रहियो आहे। कहिड़ो दुख थी रहियो आहे? कि तोतो हमेशह पढ़ंदो रहंदो हो, श्लोक पढ़ंदो हो या राम राम चवंदो हो, पर जेॾीमहिल ॿिलीअ पकड़ियुसि त ओॾीमहिल न राम राम चई न श्लोक पढ़ी, ओॾीमहिल त रोअण लॻो, टे टे करणु लॻो पंहिंजे आवाज़ में। त पोइ तव्हां छो था रो? इन करे थो रोआं, अंत समय असां बि राम राम चई सघंदासीं। असां बि तोते वांगुरु ख़ूब श्लोक पढ़ियल आहिनि, रटियल आहिनि, लेकिन अंत समय भगवान जो नाम यादि ईंदो कि रोअण ईंदो? इहो सोचे करे थो रोआं मां। इहा कहानी सची आहे या न मूंखे पतो न आहे, काल्पनिक आहे, पर ध्यानु ॾियण वारी ॻाल्हि आहे कि इन भाव सां, इन प्रेम सां असां सत्संग कयूं कि अंत समय यादि अचे, अंत समय प्रभु जो नालो ई यादि अचे। किरूं फिसलूं, कोई दुख अचे, पहिरियों प्रभु यादि अचनि। चओ हरे राम। और तॾहिं यादि ईंदा जॾहिं भगवान सां असां प्रेम कंदासीं, भगवान खे पंहिंजो सम्झंदासीं। भगवान कृष्ण चवनि था कि सभिनी खे जेको हिकु नज़र सां ॾिसंदो न, उहो मोह में न फासंदो। हे अर्जुन, तत्व खे सम्झण वारो ॾिसंदे ॿुधंदे छुअंदे सूंघंदे खाईंदे सुम्हंदे साहु खणंदे ॻाल्हाईंदे साह छॾींदे ग्रहण कंदे यानी वठंदे अखियूं खोलींदे बंदि कंदे भी ईअं मञींदो आहे कि मां कुझु बि न कंदो आहियां। यानी इहा स्थिति आहे कि पाण खे शरीर न सम्झणु। शरीर त सभु करे रहियो आहे, शरीर सां सभु कर्म थी रहिया आहिनि, इंद्रियुनि सां सभु कर्म थी रहिया आहिनि। खाई रहिया आहियूं मुंहं सां, हा, ॾिसी रहिया आहियूं अखियुनि सां, ॿुधी रहिया आहियूं कननि सां, सांस नक सां खणी रहिया आहियूं, प्राण खणी रहिया आहियूं, छॾे रहिया आहियूं। कीअं नथो थिए कर्म? इहे सभु शरीर इंद्रियुनि सां था थियनि, पर मां त उहो आहियां ई कोन। मां त आत्मा आहियां, इन करे मां करे बि कुझु नथो कयां। हिते वेहंदा न महात्मा बाबा जन, शादीअ खां पोइ तव्हांखे सत्संग ॿुधाईंदा, हा न। बाबा जन महिल सत्संग काथे ॿुधाए सघंदा था? श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। ध्यान ॾियो त ब्रह्म ज्ञानी छा सम्झंदो आहे? हलंदे चलंदे ॾिसंदे ॿुधंदे छुअंदे सूंघंदे खाईंदे सुम्हंदे साहु खणंदे ॻाल्हाईंदे साहु छॾींदे ग्रहण कंदे अखियूं खोलींदे बंदि कंदे बि ईअं मञींदो आहे त मां कुझु बि न कंदो आहियां, कि मां त शरीर इंद्रियूं आहियां ई कोन, मां त आत्मा आहियां। पर हे अर्जुन, देह जो अभिमान करण वारनि लाइ इहो ॾुखियो आहे ऐं निष्काम कर्म योग सवलो आहे। त निष्काम कर्म योग कयो, भगवान चवनि था, यानी बिना अभिमान जे, बिना लालच जे, बिना स्वार्थ जे, बिना दिखावे जे, ऐं भलो कर्म। ये ॻाल्हि में यादि रखो, कर्म त सभु कंदा आहियूं, कंहिंसां ॻाल्हाईंदा आहियूं, उहो बि कर्म थी वेंदो आहे। चओ हरे राम। बाबा जैसे बोलो वृंदावन बिहारी लाल की, संत महात्माओं की, पानी वाले बाबा की जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। भाई ॾिसो, असां ॻाल्हाईंदा आहियूं, उहो बि कर्म थी वियो, पर ॻाल्हाइण में सच ॻाल्हायोसीं कि कूड़, इहो त पोइ पतो पवंदो। कूड़ ॻाल्हाइण त पाप ई लॻंदो। कौड़ो ॻाल्हायोसीं कि मिठो,
मिठो ॻाल्हायोसीं त पुण्य थियो, ऐं कौड़ो ॻाल्हायोसीं त पाप थियो न। त पाप छो थींदो? कौड़ो छो ॻाल्हाईंदासीं? क्रोध हूंदो त कौड़ो ॻाल्हाईंदासीं। कौड़ो छो ॻाल्हाईंदासीं? स्वार्थ हूंदो त कौड़ो ॻाल्हाईंदासीं। कूड़ छो ॻाल्हाईंदासीं? ज़रूरु कोई न कोई पाप हूंदो तॾहिं कूड़ ॻाल्हाईंदासीं। त जंहिं कर्म मां लोभ निकिरियो, स्वार्थ निकिरियो, त उहे कर्म पुण्य ठही विया, निष्काम कर्म थी विया। अहिड़ा कर्म पार कंदा आहिनि, श्री कृष्ण था चवनि। निष्काम कर्म योग सवलो आहे, सरल बि आहे। अलॻि सां वञी करे कोई अगरबत्तियूं न ॿारणियूं आहिनि, कोई तप न करिणो आहे, काॾे वञिणो न आहे। उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हलंदे चलंदे मन में भावना हुजे कि इन शरीर में कंहिंजी भलाई थिए, सेवा थिए, ऐं दिखावे लाइ न थिए, अभिमान न थिए। बसि एतिरी सी ॻाल्हि आहे। इहा ई त कला आहे गीता। छो त जेको माण्हू सभु कर्म भॻवान खे अर्पण कंदो आहे, मोह त्यागे छॾींदो आहे, सो पाणीअ में कमल जे गुल वांगुरु पाप सां न भरजंदो आहे। यानी कमल जो गुल पैदा थींदो आहे मिटीअ में, कीचड़ में, पाणी जे अंदर बि थी पाणी जे ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। कीचड़ खां बि ॿाहिरि, पाणीअ खां बि ॿाहिरि, ऐं पैदा बि कीचड़ में थियो, खिलियो बि पाणीअ जे अंदरि, ॿाहिरि थियो, न्यारो थियो। त अहिड़ी तरह सां कर्मयोगी संसार में पैदा थी करे बि हिन माया जगत में पैदा थी करे शरीर इंद्रियनि वारो असां वांगुरु, पर अहिड़ा कर्म करे छॾींदो आहे कि संसार खां न्यारो थी वेंदो आहे। चओ हरे राम। पाप में भरजंदो न आहे। संत चवंदा आहिनि, न जग छोड़ो न हरि छोड़ो, करम करो जिंदगानी में। न जग छोड़ो न हरि छोड़ो, करम करो जिंदगानी में। रहो दुनिया में तुम ऐसे, कमल रहता यूं पानी में। रहो दुनिया में तुम ऐसे, कमल रहता यूं पानी में। कमल रहता यूं पानी में, ओ कमल रहता यूं पानी में। इन करे कमल जो उदाहरण ॾाढो ईंदो आहे शास्त्रनि में। भगवान खे कमल न आहिनि, भगवान जा चरण, चरण कमल। हा न, बार बार संतनि खे बि उहे चयो वियो आहे त अचो हाणे कमल मुख आया आहिनि, तव्हांखे पंहिंजे श्रीमुख सां अमृत पीआरींदा।